रात ही सोशल पे प्रोग्राम पे था टीवी के सामने अब कैसे रहे तो नेट थे ऑफ द कफ बात करें जहाँ को आने वाले तो जब तो एक जर्नलिस्ट है सोशल पे या राइटर या इंटेलेक्चुअल्स है पंजाब जा केपी के जा उन्हें का पोजीशन बढ़ता है मसलन आसमा जिलानी है तो सब तनकीद दिखा पीटीआई दे उन्हें सब बेटे का है ऐसा उन्हें सब काम में बोले बताए हामिद मीर है पीटीआई के सब क्रिटिसिज्म है सलीम साफी है सब मुखालिफ है मुईद पीरजा जो है सब मुखालिफ है पीडीएम जो है पीएमएलएन जो अरशद शरीफ हो सब मुखालिफ पीडीएम जो पीपल्स पार्टी जो नवाज लीग जो राइटर्स इंटेलेक्चुअल्स फकत सिंध में आए तो मासी वाराई के लिए पंजी के मलकाए हिदा भयो होला भयो सरे जग जहां सा दस करे हो हिन नहीं कयो बराबर पर ये गल दा सुची के सलीम साहब ये को सुनो ते पोस्तो पीटीआई जी इमरान खान को मुखालफत करने चाहिए यार दूसरी बात अच्छी है कि पेशावर में एनआईसी भी बहुत अच्छा बना है चलो अभी बड़ी क्यों रहती है एकड़ी गाल कहे वो थोड़ा देर का सरल सुर खड़ा हो तो हम कहा कि पहले के बैलेंस के हमारा व्हाट्सएप ग्रुप में वही वजीर साहब मिसाल थोड़ा सा अपनी लेवल के व्हाट्सएप ग्रुप में तारा है और मुझे खिलाफ में गाल की वही पीछे मैं तुझे हमारा ये अदीब शायर कलमकार है तेरे के हमारा खजाना ये पॉलिटिकल डिफरेंस ऑफ ओपिनियन है जावेद हाशमी पीएमएलएन जो मानो में इख्तिलाफ करे चले हुए पीटीआई में चले ये साबिर शाह मुखालिफ है नवाज लीग के शायद खाकान अब्बासी उनके खिलाफ को गए पहली पार्टी पीटीआई के खिलाफ जहांगीर तरीन बगावत करे ले अलीम खान गुज़रे 15 साल में वो दोनों तो पीपल्स पार्टी के मानो सद हुकूमत से इख्तिलाफ कयो तो कयो नसा को आपने मुंह कयो अच्छा छो करे मुंह समझो तो वजह को सच बेबास बुरा चलो मुंह कयो अच्छा तो इनके मां उस्मान तमाम की पार्टियों जीएम से साहब समाज के इख्तिलाफ है सुरेश कली साहब समाज के इख्तिलाफ था हैदर को जतो इज्जत था जगह जहां समाज के इख्तिलाफ थी एकड़ी फरमान बरदार एकड़ी किस्म जी माहौल है जे में तेरे करे कुछ मोजो बंद मोहम्मद खान मजीद गुंगी मोड़ी मोजो लालो आए संग तेरे करे मां जी बोलती बंद है मुझे ख्याल में ही जेका डिजिटल आदमशुमारी है सब भुल इत्तेफाक गड़बड़ साजिश न सिद्धो सो हमलो यलगा ही डेमोग्राफिक इन्वेजन just Sardinis yeah jus they pronounce in different ways jus Sardinis citizenship on the basis of the parent of the proposed citizen सारी दुनिया में रवाज यूं है बांग्लादेश में शहरियत लाए माँ पी उन मुल्क का शहरी होना माँ पी शहरी जब तो वो माँ पी वाले शहरी करे थे शहरियत करेंगे जरूर ना माँ पी मतलब चेंज इंडिया में माँ पी शहरी जब तरह नौ जाओ माँ शहरी जो अफगानिस्तान में माँ पी शहरी चीन में है भाई माँ पी शहरी उजन तो रिसर्च करो ना मानव 1951 को जेको जाओ पाकिस्तानी शहरी जेको जाओ घुमण फिरण को मानव अचे बाहर ट्रिपी हलियो थे कोखड़ा पार्क खां बागा खां हिते जी बाहर गए शहरी ऐं वो सब आ जाइदा किथे उहे के वनी शेखुपुरा में को ॾेणींदा त कोई मदान में बन्नू में ॾेणींदा उहे जी सब ॾेणींदा कराची संधी में ना जेको धक लगे सो कान में
भरी बेड़ीअ में वाणो करो सॼी सिंध में ॻोल्हियो उन में कदगोड़ अची रहण वारा जेके बाबा न कराची छाकाणि त कैपिटल आहे इकोनॉमिक कैपिटल आहे वसीला आहे समुंड एयरपोर्ट मल्टीनेशनल कंपनीज़ आहिनि जॉब्स आहिनि सेक्रेटरीट आहे रोज़गार आहे फेडरल इदारनि जूं ऑफिसिस आहिनि मुअत्तिल आब हवा आहे न घणी गरम न घणी थधी सब कुछ आहे जैसे कि ही आदमशुमारी वॾे वर्ल्ड कंटेक्स्ट में ॾिसूं इंडिया में आसाम डेमोग्राफिक इन्वेजन देश है आसाम ते वरी अलवार है आसामी माण्हू वॾी था कनि त असांजी आइडेंटिटी विञाई थी वञे ही जेको आर्टिकल 370 ख़त्म कयो आहे मोदी कश्मीर अंडर अटैक है कश्मीर ते वरी फिल्म ठाही अथनि कश्मीर फाइल्स पेश पिया कनि त कश्मीर में पंडितन के मारियो अथनि उहो सॼो ग्राउंड छा आहे कश्मीर जे माण्हुनि खे पंहिंजे वतन में हज़ारे सालनि जी उन्हनि खे मारिया पिया कनि कलकत्ते में माण्हू किराए पिया कनि त कलकत्ते में बंगाली ॿोलीअ जा स्कूल पढ़ाईंदड़ ख़तम पिया थियनि कलकत्ते जे पुराणनि बंगाली ॿोली ॻाल्हाईंदड़ स्कूलनि में हाणे लिखनि पिया हिंदी ऐं इंग्लिश लैंग्वेज अवेलेबल त जी बंगाली लैंग्वेज खे छाकाणि तमामु वॾी पॉपुलेशन आहे बंगाली जे कॾहिं 22-23 करोड़ वेठा आहिनि बंगाल में त 10 करोड़ पॉपुलेशन आहे वेस्ट बंगाल जी इंडिया वारे बंगाल जी पॉपुलेशन 10 करोड़ 9 करोड़ समथिंग तो बंगाली 30 करोड़ आहिनि दुनिया में उन्हनि खे संदन वतन में कलकत्ते में संदन वतन में डेमोग्राफिक इन्वेजन आहे जलवार रोहिंग्यास उन्हनि जे इलाइक़े में उन्हनि खे मसागर कयो उहे उन्हनि लाइ जुलूस निकिता ढाका में उन्हनि खे आबाद कयो हाणे ढाका जा माण्हू रड़ियूं था कनि बांग्लादेश जा त इहा अज़ाब असां ते नाज़िल थियो आहे रोहिंग्या जो हुकुम अरब सॼी दुनिया ॾिसो पिया त फ़लस्तीन जी कीअं मथां डेमोग्राफिक जलवार करे उन्हनि खे कीअं फना करण जी कोशिशि कई वई कीअं फना ऑलमोस्ट करे विया आहिनि उन कंटेक्स्ट में भुल थी वई चुप थी वई ॿिनी भाउरो हाणे हिमत कयो साईं वली साहब सवेल चयो we are not taking a position on this साईं वली साहब मेहरबानी करे you should take a position you should have taken a position साना असां पंहिंजी है साना चए त we are not taking a position on this digital census पाण सभिनी पाण जे पोजीशन जिनी काल हुया से कांधी न थिया पाण लेके पाण पोजीशन वठो मिसाल खोड़े जी पोजीशन वठण खपे हले न हले जरूर वठो मुरादी शाह वठण खपे बादशाह सलामत के सामू हथ अदब जा बधी इजाजत वठी अंदर वञी पेरन जो काफ़िलो वठी बादशाह सलामत के चयो कि भला साईं के जान जी अमान मिले त अर्ज कया ऐ असी सिंधी पंहिंजे वतन में अकेले में तब्दील करण जी कोशिश पई थिए शनाख्ती कार्ड का सवाइ शनाख्ती कार्ड सॼी दुनिया सॼो वर्ल्ड सॼो सोशल सिक्योरिटी कार्ड का सवाइ अमेरिका में चूड़ी ॾेखारियो ड्राइविंग लाइसेंस का सवाइ आधार कार्ड का सवाइ इंडिया में कार्ड एक्टिविटी थे सॼो इंडिया आधार कार्ड खोले का शइ का आधार कार्ड का सवाइ शनाख्ती कार्ड की शर्त खत्म ऐं आदमशुमारी के पियो कराए वफ़ाक़ पियो कराए फरमाइश कई है के मुताबिक आदमशुमारी कराए पीपुल्स पार्टी एमके उन्हनि जी जेका अंडरटेकिंग थी अंडरटेकिंग ज़रार साहब सां वॾो आहे बुजुर्ग आहे रहनुमा अॻवान आहे काइदे मिलत इस्लामिया आहे काइदे मिलत सिंध आहे उन चवंदो आहे मुंहिंजे सां जेको वाइदो कंदो आहियां निभाईंदो आहियां वाइदे में पंहिंजी हड हली वञे त हली वञे पर ज़रदारी साहब ज़बान जो ख़ान आहे वाइदो निभाईंदो उन वाइदो कयो उन वाइदो कयो त बाबा एमकेएम तूं असां सां अच शहबाज शरीफ़ खे वोट ॾे जीअं चवंदे थी करे सिंध जो माण्हू घुरे थो वज़ारतूं सिंध जो इक़्तिदार है तो घुरंदो आहे वज़ारतूं ॾियो खाता ॾियो फलाणो खातो ॾियो ही ॾियो एनएफसी ॾियो त वधीक माल मिले पर हुननि छा कयो हुननि घुरियो त आदमशुमारी ॾिए असांजो तइदाद वधाए आदमशुमारी वधाए हू पंहिंजी पॉलिटिकल ही सम्झनि कोन था या सम्झनि था सादा आहिनि त पोइ असेंबली जूं सीटूं वधंदियूं पोइ छा थींदो शहबाज शरीफ़ ख़ुशि है इमरान खान जे हथां ब्लैकमेल कयो इमरान खान सां मिलियल आहे इमरान खान सां मुंहिंजो को तालुक कोन्हे त सिंधी कराची में तइदाद वधे ॿुधंदो भले त कराची में इलीगल अफ़गानी वधी वञनि
शहबाज शरीफ ला तालुका को तालुको ने हु चवंदो हिकड़ो आर्गुमेंट इनकम पुश थी बियो तेन सेंसस के बहाने सा वरी इलेक्शन मुल्क कराए सदा चौदासी का नए सेंसस के रिजल्ट्स थे वरी नयो कॉन्स्टिट्यूएंसी थे इन सॼे हशर में टारगेट पाण पे थू पांजा वसीला पांजा 2 करोड़ इफेक्ट फिगर सब दोस्त ने ना पांजा 2 करोड़ मानव कुल मुतासर हैं प्लस माइनस 10 लाख उन्हनि मां 1.5 पौना 2 करोड़ मानव पंहिंजे घरनि ते न आहिनि को हमल ढंढ जे किनारे ते वेठो आहे को कच्चे में वेठो आहे को घोरनि जे पासे वाई पासी का पया अॻिते निकिरी वियो को किरां वियो को किरां वियो को चोटियारी डैम जे किनारे ते वेठो आहे को ॿिए पासे मज़दूरी पियो करे वो किथां गड़ उन घर ही कोने को दुबई के डेरा उमर 40 जड़ा हटे कमरे में सुमन था उन कमरे से कराची जो इन्यूमरेटर था ख्याल में विंदो जेके सिंधी होता दर बदल थी सब्जी पिया विकणन में सुता पिया गस्तन ते कराची जो उते लोकल इन्यूमरेटर वणी मन गणी दो विनय को तमाम लेके आया वो कौन गणया जे होता दर बदल थी वो कौन गणया तने के ई सॼी कंस्पिरेसी आहे सिंधन खां संदन वसीला ऐं संदन सूबो ऐं संदन हाके हाकमियत खसण ऐं हाके हाकमियत के मुख्य है आम वज़ीर आया था जेको हुण खपे उनके तकलीफ थियण खपे न जेको आहे जे वट पावर आहे खुटको उनके हुण खपे मुंहिंजो पावर हलियो वेंदो उनके खुटको कोने ओए लातल कर माल खपे माल सही है माल खपे पर पाण वे जे माण्हू घुरन माल ऐं सभनी घुरा सुप्री पाण उहे त माल भले कमाई ठीक है फर्स्ट क्लास पर ही जेका अच्छा भी है 10 साल का अगले छो 81 में थी 1881 वो 51 वो 61 वो 71 में जंग थी 72 में थी सेंसस 10 साल का कोई ट्रेडिशन उन 10 साल का को जो जरूरत छो पे पंहिंजी या 5 साल का पास शुमार करनी कहिड़ी जरूरत है जॾहिं असांजे मुल्क में 10 साल थियणा छाके जो ही है ये केड़ो फर्क पवणो आहे जैसा अर्जेंट बेसिस ते आदमशुमारी थिए पई ऐं कहिड़ी ज़रूरत आहे उन वक़्तु आदमशुमारी करण जी जॾहिं तव्हां घणो वारो स्टाफ पूरो कोन्हे जीअं सभई दोस्तनि ॻाल्हि कई 1.5 कलाक 10 ॾींहं हिकिड़ो माण्हू मक़सदु छा आहे मक़सदु हिते हिकिड़ी हिची वञी 1.5 कलाक पूरो थी वेंदो सघे होॾा केरु छा आहे मुंहिंजे ॻोठ में वञो गड़ी यासीन आहे हुते सिंधी जेको वेठो आहे चवंदो इहो उॻाइण जो ॻोठ आहे या वेठी ओ हितां ही पई वञी पोइ अचे तेराणे जे ॻोठ में उते तो हली हली जड़ा निकरी जो दा गड़ा तो करे सकदो तेरे करे ही मकसद छा है मकसद है तो तवा के एनएफसी में सब कुछ को मिलेगा एनएफसी में ऐसो चुना ने के फ्रीज ता के उनते एतराज में कोड सुदासी 20 साल का कोड सुदासी ऐ कोई आरजी शे है फडो जो है उन फडे में बिना गरीब व्यापार भले था तो पाण फडे में मारी दासी होगा छातो थे अला नेक्स्ट 15-20 डेज में अला छा थियणो अला इलेक्शन की अनाउंस थे अलाए को मार्शल लॉ तो लगे अलाए को नेशनल गवर्नमेंट थी अचे अलाए को जो ठार होते उन में तभी सिंध जा सब कपड़ा विसारे मिले उन 10-15 ॾींहं में जैसी का मसलो कैसी ही त घर को में अची वेंदी न आदमशुमारी जो मकसद आहे हिकड़ी बड़ी लाज इसके सब सारी दुनिया खुश है सिंधी पाई वतन में अकेले में रहती है सारी दुनिया राज़ी है चाहे कराची कोर्ट ते कंट्रोल जो मामलो सिंधी पाई उसूलन से रहना है प्रिंसिपल नेशन सिंधी फातिमा जिमा सा वेंदा है सिंधी कहिड़ी बि पार्टी जे गिरफ्तार के घुरे में फांसी ईंदी है तो सिंधी ज़िया के खिलाफ भी है सिंधी इफ्तिखार मोहम्मद चौधरी घटाइना सिंधी उन जुडिशरी जे रेस्टोरेशन ला वेंदा सिंधी ज़ुल्म आॾो वेंदा आहिनि सिंधी मर्सनरीज़ कोन्हनि जेके भाड़े ते ख़रीद करे सघे सिंधी पैसनि ते माण्हुनि जा खून कोन कंदा आहिनि सिंधी पैसनि ते मंदरनि ते हमलो कोन कंदा आहिनि सिंधी विमेन ट्रैफिकिंग में ह्यूमन ट्रैफिकिंग में कोन्हनि सिंधी में सुसाइडल बॉम्बर्स कोन्हनि जेके पैसा वठी बम फाड़ी त जेको माण्हू ॿिए जो बहितरीन सर्वेंट ऐं नौकर नथो थी सघे उहो सूट नथो करे उहो वेठो कराची में हिन वक़्तु जेकॾहिं 1.5 करोड़ आबादी आहे त उनखे जेकॾहिं गलाब खां वठी इब्राहिम मेहदी था करियो त सिंधी तव्हांजा 25 खां 25 सैकड़ो जे विच में किथे आहे जे 10 सैकड़ो करे वेठा आहिनि सिंधी जी पॉपुलेशन 70 करोड़ आहे जेके 4 करोड़ समथिंग करे वेठा आहिनि हिकिड़ो त पंजाब नथो चाहे त सिंधी आदमशुमारी जो तइदाद उहो अचे ॿियो असीं पाण नथा चाहियूं हिते जा माण्हू पाण चवनि था असांखे वॾी शइ मिलंदी हुकुमरानी कहिड़े कम आहिनि हुकुमरानी ज़ुल्फ़कार घुटे सां ज़ुल्फ़कार घुटे
साहब आर्टिकल 23 या 24 आ फ्रीडम टू बाय परचेज प्रॉपर्टी इन एनी पार्ट ऑफ पाकिस्तान त जिते वणे तो वठो ऐं ज़मीन वठी मिलकियत वठी वेही रहो ऐं पोइ वरी बेचा रहमान मलिक सेनेटर हुई ऐं कादिर बंदो खे अची तव्हांजे 6 महीननि ते डोमिसाइल करे छॾियो ऐं पोइ वरी तव्हांजी पार्टी जो हुजे कादिर बंदो खे मुंहिंजी पार्टी जो आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो आहे उन करारदाद मूव कई आहे कादिर बंदो खे त सिंध जो डोमिसाइल इलीगल इमिग्रेंट्स खे ठाहे ॾियो 6 महीननि पोइ तव्हांजो माण्हू आहे तव्हां असांखे एॾो सादो था सम्झो त करारदाद असेंबली में तव्हांजी गॾियल कंसेंसस ऐं मर्ज़ीअ खां सवाइ हिकिड़ो माण्हू वञी इहो करारदाद पेश करे इहो मुमकिन आहे छा तव्हां सभिनी अॻ में चयो त बर्मीज़ खे वोट जो राइट ॾियो बर्मीज़ खे असीं ॾींदासीं वोट जो हक़ के कॉन्स्टिट्यूएंसी पर्टिकुलर खे खटिणो तॾहिं करे मां सम्झां थो त तव्हां जेको कुझु कयो तव्हां मुराद हिन वक़्तु पीपुल्स पार्टी ऐं PML आहे न ऐं उन्हनि एहताब खे ऐं कुझु वक़्तु अॻे इमरान खान ऐं उन्हनि सां गॾु एस्टेब्लिशमेंट खे सम्झणु खपे त तव्हां तजुर्बा कया हिकिड़ी पार्टी ठाहियो उन वक़्तु जमा इस्लामी खे ऐं सिंध खे सबक़ सेखारणु ठाहियो MQM एस्टेब्लिशमेंट ठाही MQM जनरल ज़ियाउल ठाही MQM जनरल SM अब्बासी जनरल जहांदार खान ठाही उन्हनि MQM ठाहे सिंधनि खे सज़ा ॾिनी अमाड़ जी तय कई उन्हनि सिंधनि खे पनिश कयो ऐं कराची में जमा इस्लामी जे साम्हूं ॿी मुतबादिल शहर ठाहे पोइ वरी MQM तव्हांखे ॾिसी न पई उन वरी रास तहक़ीक़ात इस्तेमाल कया MI6 सां CIA सां पोइ तव्हांखे टोड़ण जी कोशिशि कई पोइ तव्हां हक़ीक़ी ठाही पोइ कोन ठाही पोइ PSP ठाहियो पोइ वरी उन्हनि खे ॻंढियो हाणे वरी PTI ठाहियो पोइ वरी PTI तव्हां प्रॉब्लम थी वरी उन PTI खे काउंटर करण लाइ वरी MQM खे ॻंढियो वरी MQM जे मुतालबनि जे आलो गोला था खोड़ियो वरी या MQM तव्हां लाइ अज़ाब थींदी सिंधी कोन वञी बीह रहंदा सिंधी प्रोविंशियल असेंबली में सिंध जी अक्सर कॾहिं ठाहे 1947 में सिंध मां कंहिं प्रोविंशियल असेंबली में को मूव कयो आहे छा कॾहिं रेफरेंडम में साथ को वेठो आहे साथी ॿिया जेके बि अपोजिशन इन्हनि करे चयो था सिंध असेंबली में वञी रेफरेंडम करायो त कराची अलॻि कयो इन्हनि कॾहिं कोन चयो अपोजिशन कोन चयो पीपुल्स पार्टी कोन सिंधी कोन चए ही त वरी चवंदा हिननि खे जंहिंजी अक्सरियत मिलंदी ही चवंदा त UN रेफरेंडम कराए छा कराची पाकिस्तान सां गॾु रहणु चाहे थो या न ही त डिघी नज़र रखो 4 साल अॻु में हिकिड़ो माण्हू ठाहियो था 3 साल खां पोइ फार्मी कुकुड़ ठाहियो था 3 साल खां पोइ कढे पोइ मारे वियो वरी थकी बिस्मिल्लाह वाला पोइ वरी ॿी कुकुड़ था ठाहियो वरी ॿी कुकुड़ खणो थी वरी हुन खे रखो हाणे ही नई कुकुड़ था ठाहियो वरी हुन में साह विझो वरी MQM खे साह विझी वरी ताक़तवर कयो था ही तव्हांखे ब्लैकमेल कंदा सूबाई असेंबली जी हिननि जूं हेतिरियूं सीटूं आहिनि उन ते तव्हां घणियूं सीटूं वञी PTI वटि सीटूं ॾेखारियो हिन वटि थोरियूं त तव्हांखे ब्लैकमेल कयो जॾहिं हिननि खे सभु सीटूं ॾियारींदव ऐं पोइ ही जेका हिननि कराची में तव्हांजो हुन वटि सोहरवर्दी मारियो तव्हांजो अब्दुल्ला मुराद मारियो तव्हां ते बेनज़ीर साहिबा ते हमिलो खणी कहिड़ो कयो का शाहराह फैसल ते राति जो बिजलियूं हिननि बंदि करायूं कार साहब वटि हिननि बिजलियूं बंदि कराए तव्हांजी लीडर ते हमले लाइ मैदान तयारु कयो हिननि नवाज़ करंदाणी ऐं गज़ाला बतूर सिद्दीकी वाला घणा माण्हू मारिया आहिनि कराची में उन्हनि माण्हुनि में साह विझी पंहिंजे आरज़ी पॉलिटिकल मनोवरनि लाइ उन्हनि में साह विझी उन्हनि खे असां ते मुसलत कोन पिया कयो इहो सॼे सिंध ते ऐं पाकिस्तान ते मुसलत पिया कयो इन जा नतीजा रुॻो सिंध कोन भोॻींदी सॼो पाकिस्तान भोॻींदो।